रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार ब्रेक खां अॻु में असां नसीराबाद जे हिकु तारीख़ी रेस्ट हाउस सां जेको हशर नशर कयो वियो आहे उन हवाले सां तव्हांखे आगाह करे रहियासीं। हाणे हलंदासीं मोरे, जिते पिणु हिकु तारीख़ी यादगार सां हथ चुरांद करे उन जी एराज़ी ते कब्ज़ो कयो वियो आहे। उन हवाले सां पेश आहे अयाज़ मुरई जी। पर उन्हनि मां के अंग्रेज़ अहिड़ा बि हुआ जिन वरहनि जा वरिया हिते गुज़ारिया ऐं मरण पुॼाणा बि संदन मड़ पंहिंजे मुल्क वापसि न विया। डिप्टी कलेक्टर तौरु ड्यूटी सर अंजाम ॾींदड़ हेनरी रायलैंड वसियत कई त संदसि मौत बाद खेसि मोरे जी मिटीअ में ई दफ़न कयो वञे। इहा ॻाल्हि दुरुस्त आहे या न? हू वाक़ई सिंध जी मिटीअ सां मोहबत कंदो हो या मोरे में संदसि तदफ़ीन जो को ॿियो सबबु हो? उन बाबति कुझु चई नथो सघिजे, छो जो हेनरी रायलैंड बाबति महफ़ूज़ कयल रिकॉर्ड बि गुम कयो वियो। ॿिए पासे संदसि यादगार ते कब्ज़ो कयो वियो। उन हवाले सां मोरे जो मुतहरिक किरदार अब्दुल अज़ीज़ चांडियो वधीक ॿुधाए थो त जंहिं ज़माने में पाकिस्तान हिंदुस्तान हिकु हो, अंग्रेज़नि जो कब्ज़ो ई हो हिन मुल्क ते, जेको रवेने जा मालिक हुआ, जिन रवेनो खे तयारु कयो। जिते अवां अॼु बीठा आहियो इहा वॾी हिकिड़ी SDM जी ऑफिस हूंदी हुई, जंहिंमें हीअ बि उन वक़्त जो डिप्टी कलेक्टर हो। उन ज़माने में हिन जी वफ़ात हिते थी वई ऐं इहा SDM जी वॾी हिकिड़ी 2 एकड़नि जो प्लाट हो वॾो, जिते ऑफिस बि हूंदी हुई ऐं हिते उन जा जेके ऑफिस जा जेके मराला हल थींदा हुआ रेवेन्यू डिपार्टमेंट जा, उन जे लाइ जेके SDM वग़ैरह हिते वेहंदा हुआ। असांजी यादगिरी मुताबिक़ असां हिते SDM साहबनि जी ऑफिसूं बि ॾिठियूं ऐं हिते हिकिड़ी क़बर जेका हुई हींअर हिकिड़े मुस्लमान जे क़बर जे मुताबिक़ ठहिया आहे ऐं खानापुरी कयो आहे। अंग्रेज़नि जूं क़बरूं इहे कोन हूंदियूं आहिनि, उन्हनि जे मथां स्लेब लॻल हूंदो आहे। हिननि जी क़बर हिकिड़ी वॾी कारे कलर सां वॾी क़बर ठहियल हुई, जंहिं ते वॾो स्लेब लोह जो लॻल हो ऐं वॾे एरिया में हुई। पोइ उन ज़माने में वरी हिते असां वटि ठही काकमल सिनेमा, पोइ कहिड़े नमूने सां उन जो टोटल ई प्लाट ख़तमु करे ऐं हिनखे जेको अंग्रेज़ खे जेको तक़रीबन मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ अधु जरे बजे लॻभॻि हूंदो या खणी घटि वधि हूंदो, उन जे मुताबिक़ हिन जी वॾी क़बर ठहियल हूंदी। मोरे वासियुनि जो चवणु आहे त हेनरी रायलैंड जे यादगार सां हिन हथ चुरांद में संदसि खाते वारा मुलविस आहिनि। हुनजी ॼम, हुनजी मरण ऐं हुनजो उहिदा, इहे सभु शयूं लिखियल हुयूं। हाणे असां जेको हाणे असां ॾिठो आहे त हिकिड़े 150 फुट में बि हिकिड़ी क़बर आहे, जंहिंजो डिज़ाइन जो मुहान रोड़ो थी वियो आहे, ॼण चवंदे कंहिं मुस्लमान कंहिं वीचारे मुस्लमान जी आहे क़बर ऐं सॼो कब्ज़ो थी वियो। केॾे वई ज़मीन उहा कंहिंखे मिली वई, उहो बि इन डिपार्टमेंट, जंहिं डिपार्टमेंट जो ही हिसेदार हो, जंहिं डिपार्टमेंट जो ही मालिक हो, उन्हनि डिपार्टमेंटनि हिन जो उहो तबाही बर्बाद करे छॾियो। छा करे छॾियूं इहा असांखे ख़बर आहे, असां नंढड़ा हुआसीं, असां पाण ॾिठो हिते। हेनरी रायलैंड जे यादगार खे मिसारे एराज़ीअ ते कब्ज़ो करण खे छा चइजे? छा अंग्रेज़नि खां ग़ुलामीअ जो पलांद वरितो वियो आहे? पलांद ईअं वठिबा आहिनि छा? जेकॾहिं मोरे में मदफून थियण जी वसियत वारी ॻाल्हि दुरुस्त आहे त पोइ हेनरी रायलैंड शायदि हिन धरतीअ सां मोहबत कंदो हो। पोइ छा इहो चवणु दुरुस्त न थींदो त संदसि यादगार सां हथ चुरांद ऐं एराज़ीअ ते कब्ज़ो करे मोरे सां ई पलांद कयो वियो आहे? हाणे तव्हां ॾो हिकु अहिड़े नींगर जी रिपोर्ट पेश कयूं था जंहिंखे ॾिसी तव्हां पिणु उनखे सलाम पेश ज़रूरु कंदा। त अचो त ॾिसूं अली हबीब रतड़ जी हीअ रिपोर्ट। अलाह पाक जे हिन बानड़े खे पंहिंजे रब जियापो बि ॾिनो ऐं महरूम हूंदे बि महरूम न रहण जी सघ पिणु। ॻाल्हि जी शुरूआति करण खां अॻु हिन पितकिड़े खे अणगणिया सलाम। हीअ अव्हां खे अॼु हैरान न कंदो पर छिरकाए छॾींदो। हिन जी हैसियत न ॾिसो, संदसि दिलि ॾिसो। के करौंडीअ भरिसां हिकु ॻोठ जो रहाकू आहे। हिकिड़ी बकरी आधारी अधु हुनजो अधु मुंहिंजो। ही अधु बकरीअ जो मालिक 10 वरनि जो अरमान लाशारी आहे। संदसि बकरीअ जो अधु मालिक को ॿियो आहे। अध ते वरिती हुआईं, ख़बर नाहे कॾहिं सॼी बकरीअ जो मालिक थींदो। दुआ आहे त पूरे धण जो ई मालिक बणिजी वञे। ॻोठ फतेहपुर जो रहवासी अरमान लाशारी 2 ॿाहूं न हूंदे बि घर जो सीधो सामान पाण वठियो अचे। बसि सॼो ॾींहुं घर जा कमकार सामान वग़ैरह वठंदे गुज़रियो वञेसि, जंहिं कम में ॼण त संदसि दिलि लॻी वई आहे। मां पाण वेंदो दिलि सां। अरमान जूं 2 नंढियूं ख़्वाहिशूं आहिनि। नंबर पहिरीं ख़्वाहिश, किताब केरु वठी ॾिन, ग़रीब आहियां न। अरमान बच्चा हिम्मत कर, किताब तो वटि पाण पहुचंदा। अरमान जी ॿी ख़्वाहिश इहा आहे त कार उहा रिमोट वारी हुजे, जंहिं ते वियां मां, जंहिं ते सामान वठी अचां, उन ते खणा बि सही। हमरा चांहि जो बि वॾो शौक़ीन आहे, पर हुजे सफ़ा मिठी, पीअंदो प्याले में आहे। पर कीअं? पाण ॾिसो। चांहि फिकी हुई तरियां पियो, खंडु विझां,
ॿुधाई मां जा अमड़ किथे न रगो एतिरो पर असांजे रिपोर्टर अली हबीब रतड़ खे ज़ोरीअ चांहि पियारियईं ॾिनई सभु पाण। हाओ भाऊ मोला बख़्श अव्हांखे पीअणी आहे। ग़रीबी हाल हूंदे बि टिप टॉप रहणु चाहे थो। सुबुह सवेर तयार बि पाण थिए, तेल कंगो बि पाण करे वञे। वाह वाह उहो केरु हो जंहिं चयो हो त सिंधी माण्हू क्रिकेट नथा ॼाणनि? हा, शाहिद आफ़रीदी चयो हो। चीफ सेलेक्टर साहब सिंधी हथनि सां त ठहियो, पेरनि सां बि छक्का चौका हणंदा आहिनि। कीअं चाचा मिस्टर सुलेमान? अरमान जो हिकु दोस्त आहे जेको बर्गर खपाईंदो आहे। हमरा पंहिंजे संगतीअ खे ॾाढा ज़ोर भरींदो आहे त बर्गर जा पैसा न वठंदो मांए, पर ही नींगर अहिड़ो को ख़ुददार आहे जो बर्गर खाई ज़ोरीअ पैसा ॾियो चएसि। जीअं त अरमान अली बग़ैर बाज़ुनि खां बि कामयाबु हिकिड़ो तमामु सुठो दोस्त आहे असांजो। असां हुनखे डेली फ्री में बर्गर खाराईंदा आहियूं। पोइ उन खां बावजूदि असांखे उहो डेली पंहिंजा पैसा ॾींदो आहे। असां हुन खां पैसा न ॾियूं पर ज़ोरी बि ॾींदो आहे। एॾी हुनजो हौसलो बुलंद आहे, असांखे ॾिसी हैरत थींदी आहे। असांजे ॿाहुनि ठहियल आरज़ी अझे में रहे थो जो हथरादू कटनि हणी हिन मौलाईअ जो झुगो झण करे छॾियो। हथरादू कट हणंदड़ वॾेरा वॾा के बेरहम आहिनि जो हिन मिसकीन खे बि न बख़्शियाऊं। अब असांखे प्लाट कोन्हे, असांखे प्लाट वठी ॾियो, असांखे घर बि ठाराए ॾियो। असां ग़रीब आहियूं। असांखे इहा हिकिड़ी बकरी आहे जंहिं ते मालिक जो आहे अधु मुंहिंजो आहे। अफ़सोस कजे या न कजे जो सरकार अञा ताईं बोर्ड में बुॾल ॿिन्ही हथनि खां महरूम अरमान जी न ख़ैरियत पुछी सघी आहे न जो खेनि इहो अरमान रहिजी वियो हुजे त हीउ बि ॿियनि ॿारनि वांगुरु हुजे हा, हिन जूं बि ॿई ॿाहूं हुजनि हा। ही माउ जे पेटां ईअं कुदरती अहिड़ो ई आहे जो ॿाहूं माउ जे पेटां जाओ त हुयूं ई न। ऐं माज़ूर बि आहे, ॾिसी सघो था हींअर बि, पर हिन जी ॼंघनि में बि खोट आहे ऐं ॿाहूं सफ़ा बिल्कुलु हिन खां कुलनि खां माज़ूर आहे। बहरहाल हिन जे लाइ ही माज़ूर माण्हू आहे, हिन जे लाइ जेको बि जेके बि सरंदी वारा आहिनि या साईं खे चवां अलाह जे नाले ते हिन खे ॾियण जहिड़ा आहिनि, हुन सां को मदद कराइनि, का बि शइ हिन जे लाइ सहूलियत कनि, का पढ़ाई जी या कुझु मां मिसकिन आहे मज़ूर माण्हू। टेंट वग़ैरह अञा असांखे कोन्हनि मिलिया, बाक़ी सामान थोरो घणो मिलियो। बाक़ी सर्वे वारा आया हुई, माना साइड जे सॼनि माना ॻोठ जे इलाइक़नि जे सभिनी जे करे असांजे घर जी सर्वे कोन करे विया। पर संदसि माइट ऐं अरमान पाण रब साईं जे फ़ैसिले ते राज़ी आहिनि जेका रब जी रज़ा। ॿिन्ही ॿाहुनि खां महरूम नंढड़ो अरमान लाशारी तमामु ज़हीन बरजस्तो ऐं चुस्त चौकस नींगर आहे सफ़ा वॾी दिलि जो छोकिरो। हौसला बि बुलंद अथसि, पर महरूमी त महरूमी आहे न। अॼु नंढो सुभाणे वॾो। संदसि वालदेन खे इन ॻाल्हि जी ॻणती आहे त संदन पुॼाणा अरमान जो छा थींदो। सभ खां वधीक ॾुख इहो ई हूंदो आहे, इन खां वधीक ॿियो को बि ॾुख न आहे। जो माज़ूर औलाद आहे उन्हनि जे लाइ ईअं सम्झ माउ पीउ जे लाइ ही त मोहताज आहे, तौबा नौज़ बिल्लाह, पंहिंजे माना कपिड़ा लाहण या सुभाणे अञा वॾो थियणु हिन जे लाइ वॾो मसइलो आहे। बार बार थींदो आहे त हीउ सुभाणे असांजे मरण खां पोइ हीउ वीचारो कीअं कंदो, छा न कंदो, कीअं पंहिंजो कपिड़ो लाहे, कीअं पंहिंजो माना हथ वग़ैरह धोइणु। इहा ॻाल्हि कीअं थी विसारे सघिजे त अरमान खे जंहिं मालिक साईं हेसि ताईं पए जीआरियो आहे, अॻिते बि उनखे पारत आहे। ज़िंदगीअ जे ईंदड़ अड़ांगनि पेचरनि ते उहो ई मददगार थियणो आहे। दुनिया छा कंदी, उहो अलाह पाक ई सभु कुझु करण वारो आहे। उहो पंहिंजे हिन प्यारे बानड़े खे अकेलो न छॾींदो। अरमान पुट तूं को बि अरमान न कर, धणी तुंहिंजा ॿेड़ा पार कंदो। बाक़ी दुनिया त आहे ई ॿेड़ियुनि में सोराख़ करण वारी। अलाह पाक जो को नेक बानो बि साम्हूं ज़रूरु ईंदो जेको तुंहिंजो ॿांह ॿेली थींदो। भले तोखे ॿई ॿाहूं न हुजनि, तुंहिंजो ऐं असांजो रब तोसां सदाईं गॾु। नाज़रीन, इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुचे थो। मुंहिंजे कैमरामैन यासिर कुरई सां गॾु इरफान अली बुगे खे हैदराबाद मां ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।